أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن أول بيت وضع للناس للذي ببكة مباركا وهدى للعالمين. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला यहूदियुनि जे हिकु एतिराज़ जो जवाबु बयानु फरमायो। उन ई निस्बत खे बरक़रार रखंदे अॼोकी आयत जे अंदरि बि ॼण त यहूदियुनि जे हिकिड़े एतिराज़ जो जवाबु आहे। गुज़िरियल आयतुनि में एतिराज़ ही हुयो, यहूदियुनि एतिराज़ कयो त मुसलमान चवनि था त असां मिलत इब्राहिमीअ ते आया आहियूं। पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम जे शरीयत में त उठ जो गोश्त खाइणु ऐं उठ ॾाचीअ जो खीर पीअणु हराम हो ऐं ही मुसलमान उम्मत मुहम्मदीअ वारा उहे सभु शरीयत मुहम्मदीअ मुताबिक़ इहे सभु गोश्त खाइनि था, उठ जो गोश्त बि खाइनि था, ॾाचीअ जो खीर बि पीअनि था, हुनजे मथां हराम उहे खाइनि था। कीअं थिया हुनजे मिलत ते? अल्लाह ताला हुनजो जवाबु ॾींदे गोया के फरमायो हो त इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां इहे हलाल शयूं हराम कोन हुयूं। अलबत उनजो तफ़सील ही आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम खे हिकु क़िस्म जी कुन रग जी इर्क निसा जी बीमारी थी पई। पोइ दुआ घुरियईं हिकु बासण तौर ते, अल्लाह साईं जेकॾहिं मुंहिंजो इहो मर्ज़ ख़तमु थी वियो त मां महबूब शइ खाइणु छॾे ॾींदुसि, जेका मूंखे खाधे खुराक में सभ खां वधीक पसंदीदा शइ आहे उहा खाइणु छॾे ॾींदुसि। इन जे करे उन सूर जो छॾे वियुसि, पोइ खाइणु छॾे ॾिनई उठ जो गोश्त ॾाचीअ जो खीर सभ खां वधीक महबूब हुउसि। पोइ उनजे औलाद बि पंहिंजे पीउ जे इन अमल जी रिआयत रखंदे उन्हनि बि उठ जो गोश्त खाइणु छॾे ॾिनो, बाक़ी उनते हराम कोन हो। गुज़िरियल आयतुनि में इन एतिराज़ जो इहो जवाबु बयानु फरमायो वियो। अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे हिकिड़े ॿिए एतिराज़ जो जवाबु बयानु कयो आहे। हुननि जो एतिराज़ ॿियो ही हुयो त मुसलमान न चवनि था त असां मिलत इब्राहिमीअ ते आहियूं, हालांकि इब्राहिम अलैहिस्सलाम जे मिलत जा ताबेदार असां बि आहियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़िबलो बैतुल मुक़द्दस हो। तमामु तर पैगंबरनि जो जेके अॻ में गुज़रिया उन्हनि सभिनी जो क़िबलो निमाज़ में इबादत में बैतुल मुक़द्दस हो। मुसलमाननि वरी काबतुल्लाह खे क़िबलो बनायो आहे। कीअं था चवनि त असां मिलत इब्राहिमीअ जा ताबे आहियूं? इब्राहिम अलैहिस्सलाम त बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदो हो। तव्हां सभु बैतुल्लाह जी तरफ़ काबतुल्लाह जी तरफ़ निमाज़ करे निमाज़ में मुंहुं करे था बीहो, पोइ तव्हां मिलत इब्राहिमीअ जा ताबे कीअं थियो? अल्लाह तबारक व ताला गोया के ॼण त उन्हनि जे इन सुवाल खे रद्द कंदे जवाबु बयानु फरमायो आहे। सभ खां पहिरियां हाणे उन जवाब खे जो बयानु कयो वियो आयत जे अंदरि, इन आयत जे तर्जुमे ऐं ख़ुलासे खे सम्झण खां पहिरियां थोरो पस मंज़र हिकिड़ो ज़हन में रखणो पवंदो। अल्लाह तबारक व ताला हिन काइनात खे जॾहिं खां बनायो, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे संदसि घरवारीअ बीबी हवा समेत जन्नत में रहायो। पंहिंजे हिकमत ऐं मर्ज़ीअ मुताबिक़ हुननि खे वरी जन्नत मां कढी करे ज़मीन जे तख़्ते ते मोकिलियो वियो। पोइ इन विच में इहे सभु ॻाल्हियूं अची वियूं, शैतान बुलायो, कुझु बि कयो। जॾहिं आदम अलैहिस्सलाम बीबी हवा ज़मीन ते आया
अल्लाह तबारक व तआला हिन रोए ज़मीन ते को बि पहिरियां इंसान कोन ख़लकियो। आदम अलैहिस्सलाम पहिरियों इंसान हो जेको घर वारीअ समेत ज़मीन ते आयो। हाणे इन्हनि जे लाइ ज़ाहिर आहे इंसान जो छा त इंसानी ज़रूरत मुताबिक़ इन्हनि खे घर बि खपे, खाधो खुराक बि खपे, बुत बि ढकण जे लाइ कपिड़ो लटो खपे। उते त जन्नती लिबास हो, उते त जन्नत उन्हनि जो ठिकाणो हुई, उते त खाधो खुराक बग़ैर तयारु करण जे, बग़ैर पोखण पचाइण जे ठहियो ठहियो जन्नत में मिले पियो। हिते आया त हिननि खे इहे टई शयूं खपनि पियूं, घर बि खपे पियो, बुत ढकण जे लाइ लिबास बि खपे पियो। पहिरियां इंसान आहिनि, किथां आणनि लिबास, ऐं खाधो खुराक बि खपे पियो। छा खाईंदा, हो त जन्नत जो खाधो पिया खाइनि। लिहाज़ा अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त 53 सहीफ़ा नंढा नंढा किताब नाज़िल कया। हिकिड़े किताब में लिखियो वियो त तव्हां ज़मीन कीअं आबाद कंदव, हिकिड़े किताब में लिखियो वियो त तव्हां पंहिंजो ज़मीन जे आबादीअ खां पोइ फुटी जॾहिं तव्हांखे मिलंदी उन मां धाॻो ठाहे कपिड़ो लिबास कीअं ठाहींदव। उन्हनि किताबनि में इहा ॼाण ॾिनी वई त कहिड़ा कहिड़ा जानवर आहिनि जिन खे तव्हां हर तौर ते कमु आणींदव, कहिड़ा जानवर आहिनि जिन ते तव्हां वज़न खणंदव, कहिड़ा जानवर आहिनि जिन खे कोई खाईंदव, कहिड़ा जानवर आहिनि जिन खे पंहिंजे घर में रही पालींदव, कहिड़नि जानवरनि खे घर में न बाक़ी झंग में आस पास में उनखे छॾियो त चरंदा वतन। सॼी तालीम ॾिनी वई पहिरियों इंसान जो। त इब्राहिम अलैहिस्सलाम उन वक़्तु पहिरियां काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर बि करे छॾी अल्लाह ताला जे हुक्म सां। ऐं काबतुल्लाह शरीफ़ पूरी रोए ज़मीन जो विच आहे। बुज़ुर्गनि एतिरे क़दुरु लिखियो आहे, आसमान ते बि काबो आहे जंहिंजो नालो बैतुल मामूर आहे, उते मलाइका हुनजो तवाफ़ कंदा आहिनि। हिते ही बैतुल्लाह जंहिंजो इंसान तवाफ़ कंदा आहिनि। बिलफर्ज़ जेकॾहिं उहो काबो बैतुल मामूर मलाइकनि वारो काबो उतां उछलाइजे त सिधो अचे हिन काबतुल्लाह शरीफ़ जे मथां पवंदो। बिल्कुलु रोए ज़मीन जो विच आहे। इन जे करे त सिज जॾहिं उभरंदो आहे न, पंहिंजे मौसमी फ़र्क़ जे एतबार सां काबतुल्लाह शरीफ़ जो ईअं सर सिधो मथां ईंदो आहे। इन जे करे काबतुल्लाह शरीफ़ खे ख़त इस्तवा जे वेझो महसूस कंदे साइंस वारनि बि तहक़ीक़ कंदे ॿुधायो त सभ खां वधीक गर्मी हिते थींदी आहे। हालांकि सिज जे लहण ऐं उभरण वक़्तु जेके मुल्क वेझा अथसि गर्मी उते बि थींदी आहे, पर टिक ॿधी जिते सिज जॾहिं उभरंदो लहंदो आहे काबतुल्लाह जे मथां ईंदो आहे त शिदत जी गर्मी कंदो आहे। उते विच हुजण जे करे ज़मीन जे विच खां जो फिरे पियो। बहरहाल त पहिरियों घर हिन रोए ज़मीन ते काबतुल्लाह ठहियो। हाणे हिन में उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इन लफ़्ज़ जा ॿ मतिलब आहिनि। दुनिया जे समूरनि घरनि खां पहिरियां तामीर ई पहिरीं इहा हुई, या घर ठाहिण जे लाइ पंहिंजे ज़रूरत जे लाइ घर जेतिरो हुनखे खपे पियो उहो हुननि पंहिंजो ठाहे छॾियो हो। बेएतबार इबादत जे अल्लाह ताला जे इबादत जे लाइ सभिनी घरनि मां पहिरियां घर बेएतबार इबादत जे इहो ठहियो। दुनिया में मुशरिक मजूसी बुत परस्त बि हुया, उन्हनि जूं कलीसाऊं गिरजा घर बि हुआ। इन्हनि सभिनी खां पहिरियां बेएतबार इबादत जे काबतुल्लाह शरीफ़ ठहियो। ॿ मतिलब आहिनि इहे, या त समूरनि घरनि मां पहिरियों घर काबो, या त इबादत वारनि समूरनि इबादत गाहनि मां पहिरियों इबादत गाह काबतुल्लाह हो, जिनखे पहिरियां आदम अलैहिस्सलाम पंहिंजे घर वारीअ समेत गॾिजी करे जोड़ में ठाहियो। इहा तामीर यको हलंदी रही नूह अलैहिस्सलाम जे ज़माने ताईं। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, नूह अलैहिस्सलाम जे दौर में जॾहिं ॿोॾ आई, क़ौम ते अज़ाब आयो, त उन वक़्तु उन पाणीअ जे ॿोॾ में काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर ढही वई, खिंडड़ी वई। हता कि उन जा जेके बुनियाद हुया उहे बि मिटीअ में ढकिजी विया, बिल्कुलु ढही वियो। मिटीअ में हुन जा निशान बि, पथर बुनियाद जेको उहो बि दॿिजी वियो। नूह अलैहिस्सलाम जो ॿेड़ो जॾहिं वरी पाणी जी ॿोॾ ख़तम थी वई, ॿेड़ो वापसि आयो, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त उन जॻह ते कुझु थोरा पथर रखी उन्हनि पंहिंजे निशान तौर ते उहो काबो निशान तौर ते ज़िंदह करे उनजो तवाफ़ कंदा हुआ जेतिरो वक़्तु हुयो। उन खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर कई। हाणे ॾिसो, इब्तिदा खां इहा तामीर हले पई। इब्राहिम अलैहिस्सलाम तामीर कई। इब्राहिम अलैहिस्सलाम जे तामीर जो सिलसिलो पहिरियनि सिपारनि में बयानु थी चुको आहे। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम सां गॾिजी करे तामीर कई,
उन तामीर करण वक़्तु जेको उनखे तामीर कंदे 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 जॾहिं मथे थी वई तामीर त उनखे कवाज़ो खपे पियो। कवाज़े जे लाइ हिकिड़ो पथर जन्नत खां ॾिनो वियो, जन्नती पथर। उन पथर में ख़ुसूसियत इहा हुई त एतिरो ठोस बि न हो जो पेर रखी उन ते बीहे त पेर थकिजी पवे, पेर उन में गप वांगुरु थोरो ईअं हलियो वेंदो हो, नरम हो पथर। वरी जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे तामीर कंदे कंदे मथे थियणो पवंदो हो त उहो पथर पाण मथे थी वेंदो हो, जॾहिं वरी लहंदो हो त पथर हेठि थींदो। जन्नती पथर अल्लाह ताला हुन में इहे ख़ुसूसियतूं रखियूं। उन साॻे पथर खे काबतुल्लाह शरीफ़ जे चोॾहीं वारीअ में हिकिड़ी कुंड ते नसब करे रखियो वियो। हाणे इहा टियों दफ़ो तामीर जेका हुई इब्राहिम अलैहिस्सलाम कई। इब्राहिम अलैहिस्सलाम वारी तामीर ज़रा एतिरी कुशादी हुई जो इहा बि काफ़ी अरसो रही। उन खां पोइ कबीले जिरहम ताक़तवर कबीलो गुज़रियो आहे, उन हिन जी चोथों दफ़ो तामीर कई काबतुल्लाह शरीफ़ जी। पुराणी थी वई तामीर, पथर ॻरनि पिया, ज़बून थी विया, छत जूं काठियूं कुझु कमज़ोर थी वियूं। वरी कबीले जिरहम वारनि हुन जी तामीर कई। वरी पंजों दफ़ो हिन जी तामीर अमालिका नाले बादशाह आयो उन कई। छहों दफ़ो काबतुल्लाह जी तामीर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे अञा नुबूवत न मिली हुई, कुरैश कबीले वारनि गॾिजी करे काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर कई, जंहिंजो वाक़ियो मुसलसल उलमा किराम वटां ॿुधंदा आहियूं, जंहिंमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जे तामीर में मेन किरदारु अदा कयो। जो हू हर को चवे पियो त काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर कंदासीं त इहो मक़ाम इब्राहिम वारो क़ीमती पथर पहिरियां पहिरियां बुनियाद में मां रखंदुसि। हर को कबीलो चवे पियो इहो एज़ाज़ मूंखे हुजे, पोइ ही न ठहिया। इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ कयूं त सुबुह जो सवेर सवेर उथी करे निकिरंदासीं, चारई कबीला गॾिजी, चइनी कबीलनि जा अॻुवान गॾिजी करे निकिरंदासीं। जेको पहिरियां पहिरियां माण्हू नज़र आयो न बसि उनखे बाबरकत सम्झी उन खां उहो पथर रखाईंदासीं तां त असांजो जहिड़ो न थिए। इत्तिफ़ाक़ सां पहिरियों इंसान अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह जो हिननि खे मिलिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शानदार अंदाज़ में उन तरीक़े खे तरतीब ॾिनो। पाण हिकिड़ी चादर विछायूं, पंहिंजी पथर खणी करे उन चादर ते रखियूं, चइनी कबीलनि वारनि खे चयूं तव्हां हिन चादर खे चइनी कुंडुनि खां वठो। सभिनी कुंडुनि खां चादर वठी हली करे काबतुल्लाह जे बुनियाद वक़्तु रखियूं। हुज़ूर जन उहो पथर खणी करे उन बुनियाद में रखियो। हाणे इहा काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर कुरैश कबीले वारनि कई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तवसुत सां। ऐं क़ीमती पथर इहो मक़ाम इब्राहिम वारो इहो इन काबतुल्लाह शरीफ़ जे दीवार में बुनियाद में हिकिड़े कुंड खां लॻायो वियो। हाणे जॾहिं क़ुर पाक जूं कुझु आयतूं मक़ाम इब्राहिम ते नफ़िल पढ़ण वारियूं जॾहिं नाज़िल थियूं, उन वक़्तु वरी हिन काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर जेका हुई, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इन दौर में काबतुल्लाह जी तामीर कुरैश कबीले वारनि जॾहिं कई त हुननि कोशिशि कई त बाबा पैसा चंदो जेको आहे उहो निज हलाल जो आणियो, मिक्स न हुजे, उधारो कर्ज़ तौर ते अमानत तौर ते कंहिंजो रखियल न हुजे। हर हिकु महिनत मज़दूरी करे पंहिंजा 5 रुपया आंदा हलाल जो, निज हलाल जो पैसो खणी आया। पर उहो एतिरे मिक़दार में गॾु चंदो न थी सघियो जो पूरो काबतुल्लाह ठहे। लिहाज़ा थोरो नंढो करे हुननि ठाहियो, हिकिड़ो हिसो रहिजी वियो जंहिंखे अॼु बि हतीम जे नाले सां छॾियो वियो आहे। इहो काबतुल्लाह शरीफ़ जो उहो हिसो आहे जेको इब्राहिम अलैहिस्सलाम जे तामीर में वॾो हो। हाणे कुरैश कबीले वारनि जॾहिं ठाहियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवसुत सां त ओतिरो चंदो न हो, मुकमल वॾो न थी सघियो, उन्हनि नंढो करे उनखे मुकमल कयो। इहो हतीम वारो हिसो बि काबतुल्लाह शरीफ़ जो इब्राहिम अलैहिस्सलाम जे तामीर वारो हिसो आहे जेको तवाफ़ में अंदरि हूंदो आहे, तवाफ़ इन जे ॿाहिरां थींदो आहे। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा ॻाल्हि अगरचे पसंदि कान हूंदी, पाण फरमायूं हिकिड़े भेरे अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे त आयशा मुंहिंजी दिलि थी थिए त जेकर काबतुल्लाह शरीफ़ खे वरी ड्राहे अबे इब्राहिम अलैहिस्सलाम वारे तामीर ते वरी ठाहियां, पर चूंकि जेको तेको हिनखे ज़ाहींदो रहंदो ऐं हिन वक़्तु हालात बि अहिड़ा न आहिनि, एतिरो क़ीमती चंदो ऐं मुस्लमाननि वटि एतिरो माल मिल्कियत बि न आहे जो हुनखे वरी ड्राहे वरी ठाहिजे, हिकिड़ी मश्क बणिजी वेंदो काबो ठाहिणु ड्राहिणु वरी। पर जे मूंखे वारो मिलियो, अल्लाह ताला मूंखे नसीब कयो त मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे हिनखे अबे इब्राहिम अलैहिस्सलाम वारे नक्शे ते तामीर कंदुसि। उन खां पोइ बुज़ुर्गनि लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी मुबारक थोरो वक़्तु हुई, पाण वफ़ात फरमायूं। पर इहे लफ़्ज़ हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो भाणे जो हो, उन ॿुधा, नंढड़ो
त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं फरमाइनि था। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ अबू बकर साईं जो दौरु आयो, उमर साईं जो दौरु आयो, उस्मान साईं जो दौरु आयो, हज़रत अली साईं जो दौरु आयो, ख़िलाफ़त राशिदा वारो 30 साल जो दौरु आयो, वियो गुज़री। हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर खे उते मके में गवर्नर करे हुक्मरान करे मुक़ररु कयो वियो ख़िलाफ़त जे दौर खां बाद। जॾहिं हिन खे हुकूमत मिली तॾहिं हिन मुर्शी कई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरादो ऐं चाहत इहा हुई त इहो काबो इब्राहिम अलैहिस्सलाम वारे तामीर ते थिए। मां यार हुक्मरान बि आहियां, वसाइल बि आहिनि, मां तो हिन खे ड्राहे वरी नओं कयां। पोइ उन ड्राहे करे उन काबतुल्लाह शरीफ़ खे उन इब्राहिम अलैहिस्सलाम वारे नक्शे ते तामीर कयो। पर तामीर कंदे कंदे अञा मुकमल हिन जी तामीर न थी सघी त ओचितो ओचितो हज्जाज बिन यूसुफ उन जे हुकूमत खे ख़तमु करे चढ़ाई करे मके खे फतह करे खसे छॾियो, जंहिंमें अब्दुल्ला बिन ज़ुबैर जी हुकूमत ख़तमु थी वई। हज्जाज बिन यूसुफ अची वियो। उन दौरान कुरैश जे माण्हुनि हज्जाज बिन यूसुफ खे बरगलायो। उन वरी अची करे इन ॻाल्हि खे ज़हन नशीन कयो त अब्दुल्ला बिन ज़ुबैर जो नालो रहंदो रहंदी दुनिया ताईं, त इहा तामीर अब्दुल्ला बिन ज़ुबैर जी आहे। न, इनखे मां ड्राहे साॻियो ई कुरैश कबीले वारनि जेको ठाहियो हो न इब्राहिम अलैहिस्सलाम वारो हिसो थोरो रही हतीम ॿाहिरि कढी उन ई नक्शे ते ठाहियां थो। हज्जाज बिन यूसुफ उनखे वरी साॻियो ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवसुत सां कुरैश कबीले वारनि जेको ठाहियो हो उन नक्शे ते वरी ठाहियो। अब्दुल्ला बिन ज़ुबैर वारो मुकमल अञा न थियो हो, काबो तामीर मुकमल न थी, हुनखे ड्राहे वरी साॻे पुराणे नक्शे ते ठाहियईं। हाणे वक़्त ते जेको हुक्मरान ईंदो आयो उन चयो त मां थो ठाहियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाहत मुताबिक़। पर उन दौरान इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह वक़्त जो ज़बरदस्त फ़क़ीह मुहद्दिस हो। उन हिकिड़ी फ़तवा जारी कई त बाबा काबतुल्लाह शरीफ़ सां केर बि छेड़छाड़ न कंदो, छो त तरक़ीअ जो दौरु आहे, आहिस्ते आहिस्ते पैसो दौलत घणी ईंदी थी वञे। जेको हुक्मरान ईंदो चवंदो मां पंहिंजे निशानीअ तौर ते काबतुल्लाह शरीफ़ खे अञा भलो करे थो ठाहियां, पुराणी तामीर ड्राहे वरी न ई कंदो। जेको तेको ईंदो काबतुल्लाह शरीफ़ खे ड्राइण ठाहिण जी मश्क पियो कंदा। काबतुल्लाह शरीफ़ ॼण त उन्हनि जे लाइ हिकिड़ो रांदीको ऐं मश्क गाह बणिजी वेंदो। तंहिंजे करे काबो मुक़दस हिकु अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां शाइरुल्लाह निशानी आहे, इन सां केरु फिट न कंदो। जेको आहे जीअं आहे बसि हिनखे हिते छॾियो। सभिनी वटि इहा ॻाल्हि मुतफ़िक़ तौर ते क़बूल पइजी वई। इन जे करे अॼु ताईं जेको काबो आहे इहो उहो साॻियो ई आहे। कुरैश कबीले वारनि गॾिजी जेको ठाहियो हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तवसुत सां, जंहिंजो हिकिड़ो हिसो अञा रहियल आहे, अॼु ताईं उहो रहियल आहे। पोइ हाणे जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में मक़ाम इब्राहिम ते नफ़िल पढ़ण जी ॻाल्हि आई त क़ुर पाक जूं आयतूं नाज़िल थियूं। फ़ी आयातुम बय्यिनातुम मक़ाम इब्राहिम व मन दख़लहु कान आमिना। उन वक़्तु उहो पत्थर काबतुल्लाह शरीफ़ जे तामीर में जेको लॻल हो उनखे कढी करे मशरक़ी पासे खां हिकु जॻह ते उहो अलॻि लॻायो वियो। पत्थरनि जो हिकिड़ो फ्रेम लॻाए करे उन्हनि में अंदरि नसब कयो वियो। पर शाह फैसल जो दौरु जॾहिं हुकूमत जो आयो उन वरी छा कयो त उनखे वेकिरे मज़बूत शीशे जो फ्रेम ठाहे करे उनजे अंदरि उन में उनखे फिट करे छॾियो। अॼु ताईं उन जॻह ते अहिड़े अंदाज़ में फिट आहे। कॾहिं कॾहिं उनखे सिल्वर जो कलर बि ॾींदा आहिनि, चांदीअ जो कलर बि ॾींदा आहिनि, पर आहे इहो शीशो। बहरहाल इहा काबतुल्लाह शरीफ़ जी मुख़्तसरन अल्लाह तबारक व तआला जेका बुनियादी तामीर वारी सूरत रखी उलमा मुहद्दिसीन लिखी आहे। हाणे अचूं था उन जवाब जे तरफ़ त यहूदियुनि जेको एतिराज़ कयो, मुस्लमान चवनि था त असां मिलत इब्राहिमीअ ते आहियूं। मिलत इब्राहिम ते कीअं? इब्राहिम अलैहिस्सलाम जो काबो, इब्राहिम अलैहिस्सलाम खां पहिरियां जेके पैगंबर हुआ उन सभिनी जो काबो बैतुल मुक़द्दस हो। बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे नमाज़ में नमाज़ पढ़ंदा हुआ। ऐं हाणे ही वरी सभु जो सभु काबतुल्लाह शरीफ़ जे तरफ़ मुंहुं था नमाज़ करे नमाज़ में मुंहुं करे था पढ़नि। पोइ इहो कीअं मिलत इब्राहिमी किथां थी? अल्लाह ताला उन जो जवाबु ॾिनो त काबतुल्लाह शरीफ़ बैतुल मुक़द्दस खां बि पहिरियां ठहियल आहे। बैतुल मुक़द्दस खां बि पहिरियां ठहियल आहे। पहिरियों घर इहो आहे। पहिरियों घर इहो आहे। पोइ बैत बार इबादत गाहनि जो पहिरियों घर आहे या बैत बार घरनि में पहिरियों घर आहे सभ खां पहिरियों इहो। पोइ अल्लाह तबारक व तआला बैतुल मुक़द्दस जो शान निरालो इन जे करे कयो, तमामु तर नबी सगोरा उते आया। उन्हनि जो मस्कन, उन्हनि जी रहाइश, उन्हनि जो मुल्क, उन्हनि जो अबाणो वतन ॼण त उहो हो। सभ जो सभु उते तामीर इबादत कंदा। ऐं बैतुल मुक़द्दस जी तामीर इब्राहिम अलैहिस्सलाम जे
काबतुल्लाह जे तामीर खां पोइ बैतुल मुक़द्दस जी तामीर इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदि कई आहे। जीअं हिकिड़ी रिवायत अंदरि ईंदो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां हिकिड़े सहाबी सॻोरे पुछा कि साईं सभिनी खां वधीक पहिरियां दुनिया जी मस्जिद कहिड़ी आहे? हुज़ूर जन फरमायो मस्जिदुल हराम। काबतुल्लाह शरीफ़ जे चौधारी जेका हद आहे इनखे मताफ़, इनखे मस्जिदुल हराम चइबो आहे। पोइ उन सहाबीअ सॻोरे वरी पुछा कि साईं उन खां पोइ ॿिए नंबर ते पाण फरमायूं त बैतुल मुक़द्दस। सहाबीअ वरी पुछा कई त साईं मस्जिदुल हराम ऐं बैतुल मुक़द्दस जे तामीर जे विच में केतिरो फ़ासिलो हो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 40 साल। 40 साल पहिरियां इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह तामीर कई पंहिंजे पुटु इस्माइल अलैहिस्सलाम सां गॾिजी करे। 40 सालनि जे गुज़रण खां पोइ बैतुल मुक़द्दस तामीर थियो। हाणे अलबत्ता बुज़ुर्ग उन दौर में जेके भी अल्लाह तबारक व तआला जो बुज़ुर्ग हस्तियों पैगंबर सगोरा हुया, काबतुल्लाह शरीफ़ जे तरफ़ अची करे हज जा अहकाम तवाफ़ वग़ैरह उहे उते ही कंदा। अलबत्ता नमाज में सिर्फ़ मुंहुं बैतुल मुक़द्दस जी तरफ़ कंदा। हाणे ॻाल्हि चिटी थी वई। मुंड खां वठी पैगंबर सगोरा हज जा अहकाम मनासिक तवाफ़ वग़ैरह तलबिया लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक इहे काबतुल्लाह शरीफ़ जे तरफ़ अची करे तवाफ़ भी कंदा, तलबियूं भी पढ़ंदा, अहकाम भी अदा कंदा। उन्हनि जे शरीयत में जेतिरा अहकाम हुया सभु उते कंदा, पर नमाज़ में मुंहुं जेको आहे बैतुल मुक़द्दस जी तरफ़ कंदा। इन जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इब्तिदा दौर में 17 नमाज़ूं ग़ालिबन या किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त 21 नमाज़ूं, एतिरियूं नमाज़ूं बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ी। पोइ अल्लाह तबारक व तआला जॾहिं हुकुम फरमायो त सुहिणा नबी हाणे बैतुल मुक़द्दस न तव्हांखे क़िबलो काबतुल्लाह बनाए करे ॾिनो आहे, तव्हां हिते मस्जिदुल हराम जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ो, काबे जे तरफ़। हाणे हिननि जो एतिराज़ थियो, अल्लाह ताला फरमायो त पहिरियां घर बैतुल्लाह आया। समूरनि पैगंबरनि जो बि उते ही अचण वञण थींदो, उहे उनजो तवाफ़ कंदा, उते तलबिया पढ़ंदा, सभु पैगंबर उते हूंदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी पहिरियां मुंहुं होॾां करे नमाज़ पढ़ी आहे। पर इब्राहिम अलैहिस्सलाम जी शरीयत ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में बिल्कुलु सेम साॻी हुजे ईअं त कोन्हे, थोरो फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला फरमायो त इहो फ़र्क़ु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी पंहिंजे मिल्लत अबीकुम इब्राहिम वारे तरीक़े ते बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ी आहे, त उहा सुन्नत पैदा थी वई, इब्राहिम अलैहिस्सलाम वारी तकमील थी वई। हाणे अल्लाह ताला कुझु रहंदी दुनिया ताईं, जेसि ताईं इहा दुनिया क़ाइम आहे क़यामत ताईं, अल्लाह ताला उनखे क़िबलो काबो बनाए ॾिनो। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जी शरीयत में एतिरो थोरो फ़र्क़ु आहे। मिल्लत अबीकुम इब्राहिम जो ख़ुलासतन तर्जुमो ई आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जी शरीयत मोहम्मदी इहे क़रीब अहकाम जे एतबार सां पाण में सफ़ा हिकु जहिड़ियूं न आहिनि, थोरे फ़र्क़ सां क़रीब आहिनि। हाणे ॾिसजो अल्लाह तबारक व तआला फरमायो, तर्जुमो पियो कयां, इन अव्वल बैतिन पहिरियों घरनि मां वुज़िअ लिन्नास जेको मुक़ररु कयो वियो इबादत जे लाइ माण्हुनि जे लाइ, लल्लज़ी बिबक्कत इहो उहो आहे जेको मको आहे, बकत में मुराद मको आहे। हाणे सवाल पैदा थिए थो सम्झण जे लाइ त हुते मीम आहे मको, हिते बा आहे बको, बके खे मको कीअं था चओ, बके खे मको कीअं था चओ? उनजो जवाब इहा त अरबनि में इहा अॼु बि इस्तिलाह आहे त किथे बा खे मीम जो जॻह ते, मीम खे बा जो जॻह ते आणींदा आहिनि। उनखे अरबीअ जे इस्तिलाह में क़लब मकानी चइबो आहे। थोरा सारा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके चवंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो पहिरियों घरनि मां मको आहे जेको माण्हुनि जे लाइ मुक़ररु कयो वियो। मुबारकन इन मके जी ख़ुसूसियत हिकिड़ी ई आहे त इहो बरकत वारो आहे। बरकत कहिड़ी? बेतबार सरज़मीन जे ॾिसजे त बिल्कुलु काबतुल्लाह शरीफ़ जे इर्द गिर्द ऐं काबतुल्लाह शरीफ़ जी पंहिंजी ज़मीन ऐं इहो आस पास वारो माहौल सफ़ा वीरानी हो, बिल्कुलु झंग बयाबान बर पटो झंगो। अल्लाह तबारक व तआला काबतुल्लाह शरीफ़ जे बरकत जे करे इनखे अहिड़ो त आबाद कयो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम जे दुआउनि सां अहिड़ो त अल्लाह ताला आबाद कयो आहे, सॼी दुनिया जा मेवा 12 महीना ई हुते मिलंदा। ऐं उते जेको माण्हू अची थो वञे उनजे लाइ वॾी बरकत इहा, आम मस्जिदुनि में नमाज़ पढ़ंदो ऐं काबतुल्लाह शरीफ़ में अची करे नमाज़ पढ़ंदो त सवाबु वधी वियो, उते नफ़िल पढ़ंदो सवाबु वधी वियो, दुआ घुरंदो सवाबु वधी वियो, इस्तिग़फ़ार कंदो सवाबु वधी वियो। बरकत ई बरकत आहे, खाधो खुराक सभु कुझु उते मिलंदो। ऐं उते मुबारकन बरकत जे लफ़्ज़ जूं ॿ माना हूंदियूं आहिनि त उहा ज़ाती तौर ते शइ पाण वधे, बरकत माना वधे, ज़ाती तौर ते काबतुल्लाह शरीफ़ जो जिस्म वधे,
काबतुल्लाह शरीफ़ जो जिस्म त न वधी सघंदो, उहो साॻी जात आहे, अलबत्त हुन जी रूहानी बरकत इहा आहे त जेकॾहिं को न गुनाहगार माण्हू बि पथर दिलि वेंदो आहे, सॼी दुनिया जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधायोसि, लतीफ़ा ॿुधायोसि, ख़ौफ़नाक मंज़र ॻाल्हियूं ॿुधायोसि, वाक़िया ॿुधायोसि, मजाला जो अखि ते पाणी अचेसि। काबतुल्लाह शरीफ़ खे जीअं ई पहिरीं नज़र सां ॾिसंदो, भले पथर दिलि हुजे, गोड़ा किरी पवंदसि। काबतुल्लाह शरीफ़ जो एॾो असरु आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, इहा एॾी वॾी बरकत आहे जो पथर दिलि माण्हू बि उते नरम थी करे, थधो थी करे, आजिज़ थी किरंदो आहे ख़ुदा जे ज़ात जाॾो। ऐं बरकतूं रूहानी इहे आहिनि जो इंसान जी दिलि जेका गुनाहनि खां भरियल हूंदी आहे, नेकिन जी तरफ़ थोरो लाड़ो कंदी आहे, बरकत में इहा बि नेकिन जी तरफ़ वधीक लड़ी पवंदी आहे, ऐं गुनाह जेके भरियल हूंदा अथसि उहे बि धोपी करे ख़ाली थी वेंदी आहे, दिलि ऐं दिमाग़ हुनजो धोपी वेंदो आहे। वहुदल लिल आलमीन, ऐं तमामु जहान वारनि जे लाइ रहनुमाई कंदड़ हिदायत वारो घर बि आहे। तमामु जहान वारनि जे लाइ हिदायत जूं ॿ माना हूंदियूं आहिनि। हिदायत जी माना रस्तो ॾेखारणु। रस्तो ॾेखारणु हिकिड़ो हूंदो आहे त कोई माण्हू पुछे थो त दादा हितां पोस्ट ऑफिस जो रस्तो कहिड़ो आहे, हिकिड़ो माण्हू हुनखे ॾसे थो, हीअं वेंदे, पोइ हीअं वेंदे, पोइ हीअं वेंदे, पोइ हीअं वेंदे, अचे पहुचंदे, इशारो करे ॾसेसि। ॿियो वरी अहिड़ो आहे, चवे थो त अच त मां वञा थो, तोखां मां वठी थो हलां, हथ खां वठी वञी पुॼाएसि। रस्तो ॾेखारिबो आहे ॿिनि तरीक़नि सां। कॾहिं कॾहिं दुनिया में अॼोके दौर में रस्तो टियों तरीक़ो बि आहे। बोर्ड लॻा पिया आहिनि, उन ते तीर लॻा पिया आहिनि, निशान लॻो पियो आहे, हेतिरा किलोमीटर निशान लॻल आहे, हेतिरा किलोमीटर, वरी अॻियां निशान लॻल आहे, हेतिरा किलोमीटर। माण्हू जीअं अॼुकल्ह जेका हीअ मोबाइल ते बि असां ऐप ते चेक था कयूं त रस्तो सॼो ॿुधाए थी, सॼो लोकेशन जंहिंखे चऊं था, सॼो ॿुधाए थी। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, काबतुल्लाह शरीफ़ बि माण्हुनि जे क़िबले खे ईअं इशारे तौर ते खणी ईंदो आहे, सिधो किथे बि इबादत कंदा, मुंहुं सिधो काबतुल्लाह शरीफ़ ॾे, जीअं त इशारे सां ॿुधाईंदा। रहनुमाई हिकिड़ी ॿी रहनुमाई ही आहे त बंदो किथे बि हुजे न, सजदो करे जॾहिं उथंदो, हीअं कंधु खणंदो मथे, इहो तसवुरु कंदो त मुंहिंजो रब मुंहिंजे अॻियां आहे, इहो ई रुख़, इहो ई रब तबारक व तआला जे ज़ात वारो, इहो ई काबो अथसि, इहो ई रहनुमाई कंदड़ ऐं बहितरीन हिदायत वारो घर आहे। जहिड़े बि क़िस्म जो बंदो हुजे, अल्लाह ताला जे ज़ात जाॾो जॾहिं सचाईअ सां झुकंदो, अल्लाह ताला हुनखे हिदायत जो रस्तो आसान करे ॾींदो, जेको इहदिना सिरातल मुस्तक़ीम में घुरंदा आहिनि। हीअ आहे इन पहिरीं आयत जो ख़ुलासो। ईंदड़ आयतूं बि इन आयत सां गॾु ई आहिनि, इंशाअल्लाह ताला उनखे सुभाणे बयानु कयो वेंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे, अल्लाह पाक तव्हां असांखे बि इन काबतुल्लाह शरीफ़ जूं तमामु तर रूहानी ऐं ज़ाहिरी बि बरकतूं नसीब फरमाए। जिन ॾिठो आहे उहे त मुबारक अखियूं आहिनि, जिन न ॾिठो आहे अल्लाह ताला उन्हनि खे बि ॾेखारे। अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।